नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो एके सिंध न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां शुगर मिल भरिसां फरा कॉलोनी जे रवासण रास्ती ख़ातून सहतो ऐं शहज़ादी सहतो प्रेस क्लब पहुची दायो आहे त बरसाति पवण करे घर किरी पियो आहे ऐं बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। घर किरण सबबि घर जो सभु सामान भॼी पियो आहे। ग़रीब मिसकीन आहियूं, घरनि में कमु करे बचनि जो पेट पालींदी आहियां। असां ग़रीब मिसकीन आहियूं, घर किरी पिया आहिनि। घर अंदरि पाणी बीठल आहे, पर अफ़सोस न ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को क़दम खयो वियो आहे, न वरी असांखे राशन, न वरी असांखे टेंट ॾिना विया आहिनि। बचा बुख विघे मरी रहिया आहिनि। खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं ऐं बचा बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। हिन चयो त नौजवान नियाणियूं आहिनि, राति जो खुलियल रोड ते राति गुज़ारियूं था। वक़्तु ऐं हालात बि सही न आहिनि। नौजवान नियाणियुनि खे काॾे कयां? उन्हनि मुतालबो कयो त हुकूमत या ज़िले इंतिज़ामिया असां किरियल घर मरमत कराए ॾे त असां पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रही सघूं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ शुगर मिल भरिसां फरा कॉलोनी जे रवासण रास्ती ख़ातून सहतो ऐं शहज़ादी सहतो प्रेस क्लब पहुची दायो आहे त बरसाति पवण करे घर किरी पियो आहे ऐं बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। घर किरण सबबि घर जो सभु सामान भॼी पियो आहे। ग़रीब मिसकीन आहियूं, घरनि में कमु करे बचनि जो पेट पालींदी आहियां। असां ग़रीब मिसकीन आहियूं, घर किरी पियो आहे। घर अंदरि पाणी बीठल आहे, पर अफ़सोस आहे त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को बि क़दम नाहे खयो वियो, न राशन न वरी टेंट ॾिना विया आहिनि।